नाज़रीन 7 स्टार न्यूज़ में अवांखे ख़बर ॾींदा हलूं त सोभोदेरो में एसएसपी खैरपुर मिर रोहल खान खोसो पारां औरतुन ऐं ॿारनि ते तशदद जे عنوان सां गवर्नमेंट डिग्री कॉलेज सोभोदेरो में सेमिनार कोठायो वियो। सेमिनार में इंचارج वोमين चाइल्ड प्रोटेक्शन सेल खैरपुर इंस्पैक्टर मھناز بوزدار اسسٹنٹ डायरेक्टर सोशल वेलफेयर खैरपुर ज़ुल्फ़कार अली शेख डीएसपी सोभोदेरो सईद अहमद भयो सब इंस्पेक्टर वोमैन पुलिस स्टेशन खैरपुर रज़िया फुलपोट्रो चेयरमैन ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन खैरपुर एडवोकेट काजी शकील अहमद एसएचओ सोभोदेरो मोहम्मद सलीम दायो सोशल एक्टिवेट आसिफ खासकेली सकीना जामड़ो लालन चना शाहनवाज सुमरो अली बख्श शेख ऐं ॿियनि वॾी तादाद में औरतुनि शहरनि इलाइक़े वासियुनि शिरकत कई। आयल महिमाननि खे एसएचओ सोभोदेरो मोहम्मद सलीम दायो सिंध जी सकाफ़त अजरक पाराया। मुक़ररनि चयो त समाज में औरत लाइ तालीम ज़रूरी आहे। पढ़ियल लिखियल औरत समाज लाइ बहितर कमु कंदी ऐं ॿार जी बहितरीन परवरिश कंदी। औरतुनि ऐं ॿारनि ते तशदद करण बजाए उन जा सबब ॾिसणु घुरिजनि ऐं बराबरीअ वारो वर्ताव करणु घुरिजे। तशदद हिकु ज़हनी बीमारी आहे ऐं तालीम जे राज़ खे सम्झणो पवंदो। असांखे रोल मॉडल थियणो पवंदो ऐं पाण खे चेंज करिणो पवंदो जीअं सिस्टम चेंज थिए। इंस्पेक्टर सेल मैडम मھناز بوزدار चयो एसएसपी खैरपुर पंहिंजे ऑफिस में वोमेन ऐं चाइल्ड प्रोटेक्शन सेल जोड़ियो आहे ऐं उन जे हुकुम ते औरतुनि ॿारनि ते तशदद करण ख़िलाफ़ ऐं नंढी उमिरि में शादियूं कराइण कारोकारीअ जे कुदी रस्म ख़िलाफ़ असांजी टीम कमु करे रही आहे। असां ज़िले खैरपुर जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में सेमिनार करे आगाही मुहिम हलायूं पिया ऐं शौर पैदा करण जी कोशिशि पिया कयूं। उन सां गॾोगॾु ज़ाल मुड़ुस जे जहिड़नि तलाक नंढड़नि ॿारनि जो ख़र्चु न ॾियणु जहिड़ा मसइला ऐं साइबर क्राइम जहिड़नि मसइलनि ते कमु कयूं पिया। रिपोर्ट औरंगज़ेब पिrzado 7 स्टार न्यूज़ सोभोदेरो।